अस्सलाम वालेकुम dear viewers, welcome to Learner's Point. Learner's Point में हमारा भलीकार है. Today we will learn future perfect tense. अदसी सिखंदासी ज़मान मुस्तक़बिल कामिल. Definition है a verb showing completion of an action in future time is called future perfect tense. यानी वस्फ़ है मुस्तक़बिल में एक कम जी पूरा ये खे दिखाईंदड़ फ़ेल खे ज़मान मुस्तक़बिल कामिल चइबो आहे. एग्जांपल्स ॾिसूं त सम्झी वेंदासीं कुझु. एग्जांपल आहे आई शैल हैव स्ट्रगल्ड टू गेट जॉब, यानी मां नौकरी वठण जी जदोजहद करे चुकंदुसि. ॿियो नंबर जुमिलो आहे दे विल हैव डांस्ड ऑन स्टेज, उहे स्टेज ते नची चुकंदा. अचो त अॻिते हलूं. मददगार फ़ेलनि जी ॻाल्हि कजे त नोट हिन ज़मान जो मददगार फ़ेल मददगार ज़मान जो न चार थींदा, छो जो ॿ आहिनि. हिकिड़ो शल ऐं हिकिड़ा शैल हैव आहिनि ऐं ॿिया विल हैव आहिनि. अचो त अॻिते हलूं. सब्जेक्ट्स जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त उनमें जेके आहे ऐं वी इन्हनि ॿिन्ही सां शल हैव यानी लॻे थी. ॿिन्ही सां आहे ऐं वी सां शल हैव लॻे थी. बाक़ी यू दे ही शी इट सिंगुलर नेम प्लूरल इन्हनि सभिनी सां असां विल हैव इस्तेमालु कंदासीं. जीअं तव्हां ॾिसी सघो था हिते लिखियलु आहे. मेन वर्ब आहे जेको उहो थर्ड फॉर्म ई आहे. हिन टेंस में बि सभिनी सां थर्ड फॉर्म लॻंदो. ऐं इहो अॻिते हलूं. फॉर्मेशन जी ॻाल्हि कजे थी त अचो त फॉर्मेशन्स छा आहे अचो पढ़ूं. पॉज़िटिव सेंटेंस आहे पहिरियों. उनमें सब्जेक्ट प्लस में तव्हांखे विल हैव ऐं या शल हैव रखिणो आहे, ऐं प्लस थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट ऐं प्लस कॉम्प्लीमेंट. ऐं सब्जेक्ट सां दे रखियो आहे ऐं दे सां विल हैव लॻंदी आहे, इन जे लाइ असां विल हैव खे चूंडियो आहे. ऐं पोइ थर्ड फॉर्म आयो आहे, बाय जो थर्ड फॉर्म पार्ट आयो आहे, ऐं ऑब्जेक्ट में ट्वाइस ऐं कॉम्प्लीमेंट फॉर किड्स. जुड़ो थो बीहे दे विल हैव बॉट ट्वाइस फॉर किड्स, उहे ॿारनि लाइ रांदीका ख़रीद करे चुकंदा. नेगेटिव सेंटेंस ते अचो. सब्जेक्ट प्लस विल शल ऐं प्लस नॉट प्लस हैव प्लस थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लीमेंट. इहा फॉर्मेशन हुई जो सब्जेक्ट में असां विल रखियो आहे, सॉरी सब्जेक्ट में दे ऐं हेल्पिंग और सॉरी विल शल जी जॻह ते असां विल हयो आहे, छो जो दे सां विल लॻंदो आहे. ऐं हुन खां नॉट ऐं पोइ असां हैव खे रखिणो आहे, ऐं पोइ थर्ड फॉर्म ऐं पोइ ऑब्जेक्ट ऐं कॉम्प्लीमेंट. जुमिलो हीअं आहे दे विल नॉट हैव बॉट ट्वाइस फॉर किड्स, यानी उहे ॿारनि लाइ रांदीका ख़रीद न करे चुकंदा. इंटरोगेटिव सेंटेंस आहे सवाली जुमिलो. उन विल या शल रखिणो आहे मुंड में, उन खां पोइ प्लस में सब्जेक्ट प्लस हैव प्लस थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लीमेंट. या जुमिलो थो बीहे वेल दे हैव बॉट ट्वाइस फॉर किड्स, यानी छा उहे ॿारनि लाइ रांदीका ख़रीद करे चुकंदा. जुमिलो थी वियो. हाणे इंटरोगेटिव ऐं नेगेटिव सेंटेंस आहे सवाली नाकारी जुमिलो. उनमें बि थोरी घटि चेंजिंग आहे जीअं सवाली वांगुरु. यानी विल शल रखी प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस हैव प्लस थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लीमेंट रखिणो आहे. जुमिलो हीअं बीहंदो विल दे नॉट हैव बॉट ट्वाइस फॉर किड्स, यानी छा उहे ॿारनि लाइ पंहिंजे कटणो पवंदो, ॿारनि लाइ रांदीका ख़रीद न करे चुको. अचो त नोट पढ़ूं हुन जा. नोट में हिन त ताक़ीद जुमिलो जे लाइ नोट थो ॾिए हिकिड़ो. त नोट ताक़ीद जुमिले यानी इम्फेटिक सेंटेंस बनाइण लाइ असीं आई वी सां विल ऐं बाक़ी ॿियनि सभिनी सां शल जो इस्तेमालु कंदासीं. यानी जिथे आई वी शल थो इस्तेमालु थिए त विल लॻाइणी आहे, जिथे विल थो इस्तेमालु थिए त शल लॻाइणी आहे. इन चेंजिंग सां असांजो इम्फेटिक सेंटेंस ठही वेंदो. अचो त अॻिते हलूं मिसालनि ते. पहिरें जुमिले मिसाल कुझु हीअं थो ॾिए आई शैल हैव ऑब्जेक्ट माई पेरेंट्स, यानी मां पंहिंजे वालिदैन जो चयो मञी चुकंदुसि. ॿियनि विल ही हैव हेटेड टू मी, छा हू मूंसां नफ़रत करे चुकंदो. टियों नंबर जुमिलो आहे शी विल हैव ड्राइड वेट क्लॉथ्स, यानी हू आला कपिड़ा सुकाए चुकंदी. ऐं पोइ जुमिलो आहे ही विल नॉट हैव वेप्ट फॉर अस, यानी हू असां लाइ रोई न चुकंदो. ऐं पोइ जुमिलो आहे विल दे नॉट हैव लाफ्ड एट होम विथ रिलेटिव्स, ऐं छा उहे माइटनि सां घर में न खिली चुकंदा. पोइ जुमिलो आहे डॉक्टर विल नॉट हैव चेक्ड पेशेंट्स एट हॉस्पिटल,
यानी तबीब अस्पताल में मरीजन जी चकास न करे चुकंदो। ऐं पोइ जुमिलो आहे we shall have forbidden them to throw rubbish in streets, यानी असीं उन्हनि खे घिटियुनि में किचिरो उछलाइण खां मना करे चुकंदासीं। पोइ जुमिलो आहे will you have closed the doors of school, यानी छा तव्हीं स्कूल जा दरवाज़ा बंदि करे चुकंदो। पोइ जुमिलो आहे students will have signed on forms, यानी शागिर्द फॉर्म ते सही करे छॾींदा। उम्मीद आहे तव्हांजो कॉन्सेप्ट क्लियर थियो हुजे। So please like our video, subscribe our channel Learner's Point।